अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 JDO न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। यूसुफ रिंदजी बासर माण्हुनि जे ज़ियादतनि ख़िलाफ़ ॻोठ कासिम राहू जे ॻोठाणनि जो एहतिजाज। ख़बर मूजिबि नवां अहमद प्रेस क्लब में ॻोठ कासिम राहू जे ॻोठाणनि मोहम्मद इदरीस राहू, तनवीर हुसैन राहू प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया ॾोह दाईंदे चयो त बाअसर कमरदीन राहू ऐं संदसि पुटनि सिराजुद्दीन राहू, जवाद अली राहू ऐं ॿिया मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासा करे कूड़नि केसरनि में फासाए ज़री ज़मीन जेका देह सईद कुंडीअ में आहे उन ते कब्ज़ा करणु चाहिनि था, जॾहिं त हथियारबंद जे मदद सां ज़मीन में काहिल केतिरा ई वण वढराए ज़ुल्म करे रहियो आहे। उन्हनि दाईंदे चयो त सियासी सरपरस्ती हुजण करे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासा करे रहियो आहे। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त बाअसर ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। असीं आया आहियूं दी सेठ कंडे खां असांजे ज़मीन ते बालसर माण्हू कमरदीन राहू जेको असांजे ज़मीन ते फॾो करे रहियो आहे, वण वढराया अथसि असांजा। कल्ह खां वठी असांखे अॼु ख़बर पई आहे, असां उते सरज़मीन ते विया आहियूं। वापारी आहे ज़मा मरी, उनखे वणे न 1.5 लख में। असांजी पंहिंजी ज़ाती बनी आहे, हीअ असांखे शाम सुबुह पुटनि समेत ब्लैकमेल थो करे, असां ते कूड़ा केस पियो कराए। असां ते माना जेके असांजा बुज़ुर्ग वॾा कॾहिं उनखे केसनि जो का परवाह न कई। उनजे नाले हिन कोर्ट में हींअर हाई कोर्ट करे आयो आहे, 8 ॼणनि जा उन नाला न आहिनि। हुन कॾहिं हिन कंहिं शइ मां न ॼाणियो, 5 वक़्त निमाज़ ऐं परहेज़ माण्हू, हीअ असांखे हर ॻाल्हि में ज़लील करे रहियो आहे। असां हिन लाइ नाल प्रेस क्लब ते आया आहियूं। असां हुकूमत खां या आला इख़्तियारनि खां कहिड़ो मुतालबो कंदो? असीं मुतालबो था कयूं त हिन खे का सज़ा ॾिनी वञे, हिन ते एक्शन खणी वञे, जीअं असांजी हिन ज़ाल्म मां जान छुटे। साईं, असांजी ज़मीन जेका आहे दे सिंध कंडे में कचे में आहे, उन ते 5-8 सालनि खां वठी कमरदीन राहू जेको आहे बाअसर माण्हू आहे, फॾो कयो वेठो आहे, फ़साद कयो वेठो आहे। अॼु उन ज़मीन ते वण कल्ह 3 ॾींहं अटके वढराए पियो, ज़मा को मरी को वापारी आहे, उन खां 1.5 लख वठी उहे वण वढराए पियो। असां उते विया, उनजा पुट असांजा वेहण लाइ तयारु, असांखे धमकियूं ॾियणु, कूड़नि केसनि में चवनि तव्हांखे फासाईंदासीं, तव्हां त असां घटि न कंदासीं। असां शरीफ़ माण्हू आहियूं, असां हिन ज़ाल्म जो मुआवज़ो नथा करे सघूं। तंहिंजे करे बाअसर शख़्सियतुनि खां अपील आहे त हिन खे जेको आहे पंहिंजे केस किरदार ताईं पहुचाइनि, असांजी मदद कनि। त जीअं साईं छा थियो आहे? सर, असां कासिम राहू जाऊं दी सेठ कंडे आहे, कमरदीन राहू नाले असांजे ज़मीन ते कब्ज़ा करे रहियो आहे ऐं असांजे ज़मीन ते वण कटराए रहियो आहे, फॾो करे रहियो आहे, फ़साद करे रहियो आहे। हिकिड़े 2 नंबर क़िस्म जो माण्हू आहे जंहिंजो चङियूं दुनियूं उन जूं मदद करे रहियूं आहिनि। असां मजबूरी प्रेस कर नाल पुॻा आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, जी तव्हां ॾिसी रहिया आहियो ॻोठ कासिम राहू जो ही ॻोठाणा अॼु सराप एहतिजाजनि बाअसर कमर राहू जे ख़िलाफ़। ही चवनि था ज़री ज़मीन ते ज़ोरी वण वढराए कब्ज़ो करे रहियो आहे, मुख़्तलिफ़ हर बहाल आहे, इन्हनि जे मथां कूड़ा केस करे रहियो आहे। इन्हनि हुकूमत सिंध ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असां इंसाफ़ कयो वञे ऐं खेनि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। 4 JDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 4 JDO न्यूज़।